नाले वारे रागी ऐं मौसीकार बेदल मसरूर जे कराची वारे घर मां 7 लख चोरी जे केस में नओं इंकशाफ साम्हूं आयो आहे। चोरी में मुबैना मुलविस जवाबदारनि जी निशानदाही कंदड़ शख़्स जो बयान साम्हूं अची वियो आहे। वीडियो बयान में उन शख़्स ज़ाती रंजिश जे बुनियाद ते बेदल मसरूर खे फ़ोन करे इमरान सूमरे मथां चोरीअ जो इल्ज़ाम लॻाइण जो एतराफ़ कयो आहे। नाले वारे रागी ऐं मौसीकार बेदल मसरूर जे कराची वारे घर मां 7 लख चोरी जे केस में नओं इंकशाफ साम्हूं आयो आहे। चोरी में मुबैना मुलविस जवाबदारनि जी निशानदाही कंदड़ शख़्स जो बयान साम्हूं अची वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल खालिक मंगी खां। जी अब्दुल खालिक मंगी, आगाह कजो कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी मारवी, सिंध जे मारूफ गुलूकार ऐं मौसीकार बेदर मसूर जे घर मां जेका 70 लख रुपयनि जी चोरी थी, उन केस में हिकु नओं इंकशाफ थियो आहे। चोरीअ में मुबैना जवाबदार जी निशानदी करण वारे जेको शख़्स आहे उन जो वीडियो बयान साम्हूं आहे, जंहिंमें हू चई रहियो आहे त ज़ाती रंजिश सबबि हुन बेदर मसरूर खे फ़ोन करे इमरान सूमरे ते चोरीअ जो इल्ज़ाम हयो। हुनजो जेको इतराफ़ आहे उन कयो आहे ऐं वीडियो जेको आहे हुन में ॾिसी सघिजे थो ऐं ॿुधी सघिजे थो त जेको शख़्स आहे उहो चई रहियो आहे त बेदर मसरूर खे हुन फ़ोन करे इमरान सूमरे ख़िलाफ़ चयो त हुनजे घर मां चोरी कई आहे, पर चोर उहो न हो, इमरान सूमरे सां हुनजी ज़ाती रंजिशी, जंहिंजे करे हुन फ़ोन करे बेदर मसरूर खे इहो ॿुधायो त हुनजे घर मां जेके 70 लख रुपया चोरी थिया आहिनि उहे इमरान सूमरे कया आहिनि। जी ठीकु आहे, महिरबानी अवां जी अब्दुल खालिक मंगी आगाह करण लाइ।